शख्सियत अचणी ही जंहिंजे करे बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंद न थियो। इहो राज़ हो कीअं बंद थे। दुनिया जो इंसान असांजो ईमान अक़ीदो आहे त काइनात में, मखलूकात में, इंसान ज़ात में, पर नबियनि जी जमात में मुहम्मद मुस्तफ़ा जे मट न को थियो आहे, न थींदो, न आयो आहे, न ईंदो, न ॼमियो आहे, न ॼमंदो। भाग तव्हां असांजा भला जो रब रसूल तव्हां असांखे रब नसीब कयो आहे। वॾे में वॾी नेमत रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह। भाग तव्हां असांजा भला थी विया। मां मुबारक तव्हांखे थो ॾियां, मां जेतिरी मुबारक ॾियां थोरी आहे, पर ईमानदारनि क़यामत अचण वारनि वफ़ादारनि ओ मुहम्मद करीम जे मथां यकीन करण वारनि खे मुस्तफ़ा त उन दौर ज़माने में मुबारक ॾिनी हुई। साईं जन फरमायो, सहाबियो तव्हां मुंहिंजो जूठो बि पीतो, ओबर पीती, तव्हां मुंहिंजी ज़ियारत कई, पर मां उन्हनि उम्मतनि खे मुबारक ॾियां जेके क़यामत जे सुबुह मां मुहम्मद करीम जे नक्शे कदम ते हलंदा, ईमान आणींदा, यकीन कंदा, जेके अणॾिठो ईमान मां मुहम्मद करीम ते आणींदा। ख़ुदा जो कसम आहे, भाग भला तव्हां असांजा रसूल खे कोन ॾिठोसीं। जन रसूल खे ॾिठो अॾिजी विया, रंगजी विया, जन्नत में पहुची विया, उन्हनि खे जन्नत जा सर्टिफिकेट मिली विया। उहे सहाबी आहिनि, उहे सहाबी आ। अॼु दुनिया जे अंदरि तोखे लखनि में वलीअ मिलंदा, लखनि में वलीअ सॼी दुनिया में। दीद दौड़ाए ॾिस, हिकिड़ा ज़ाहिर वलीअ, हिकिड़ा मख़फ़ी वलीअ, लिकल वलीअ, सम्झो था न? हा, पर मां थो चवां दुनिया जे अंदरि सभु वलीअ गॾु करनि थियनि, पर कंहिं सहाबी जे शान बराबर न थींदा। सम्झो था? सहाबा जो शान मथे आ। वॾा वॾा वलीअ छो न दावा कनि, करामतूं ज़ाहिर कनि, ॾेखारनि, पर पोइ बि सहाबियत हुजण जी दावा नथा करे सघनि। छो त सहाबा जेके थियणा हा थी विया, अॾिजी विया, उन्हनि जे लाइ जन्नत जा सर्टिफिकेट अची विया, उहे जन्नत पहुची विया। ॿी ॻाल्हि वरी अजीब, दुश्मन वॾो वार थो करे, वॾी चाल थो चलाए। हिन महीने में कूड़ा कंदा अथव। दुश्मन जे इन मकर ऐं फ़रेब खां बचो। 22 रजबुल मुरज्जब ते हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे। दुश्मन जी न चाल खां ख़बरदार रहो, वो ख़ुशी कंदा आहिनि। केरु अमीर मुआविया? तोखे ख़बर आहे? सहाबी रसूल आहे, गस्सान जो बादशाह मदीने पाक जे अंदरि आयो आहे, गस्सान जे बादशाह जो शहज़ादो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त ही, अलामत ही, निशानी ही त हदीअ खे वॾे शौक़ सां क़बूल पसंदि कंदा हा। सदके जे माल खे मिसकीननि में विरहाए छॾींदा हा। चओ न सुभान अल्लाह। हज़रत सलमान ये निशानियूं ॾिसी त कलमो भरियो। सफ़र तय कंदे कंदे विकाम जी ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारींदे यसरब में पहुतो। ओ आख़िरी जंहिं ईसाई वटि किसो डिघो आहे हज़रत सलमान जो, आख़िरी ईसाईअ जे उन बुज़ुर्ग आलम वटि पोइ वसियत वठे पियो, नसीहत उनखे थिए पई, पुट सलमान, तलाश त वॾी जे लाइ निकितो आहे, पर मुंहिंजा पोयां पसाव थी, हाणे मूंखां मरण खां बाद में हलियो वञजांइ यसरब में, उन में आख़िरी नबी अचण वारो थी, ओॾे वञजांइ, बसि उनजी पैरवी कजांइ, उनजी ग़ुलामी इख़्तियार कजांइ। हज़रत सलमान फरमायो, मूंखे खुखी वियो। उन आख़िरी ओ तौरात जे आलिम बुज़ुर्ग, सम्झो राहिब, चयो पुट
माण्हू भलो थो लॻे मुंहिंजी वसियत थी त हलियो वञजांइ यसरब में हिजरत करे आख़िरी नबी ईंदुई उनजी ग़ुलामी इख़्तियार कजांइ। हज़रत सलमान आयो चए भला पोइ कीअं ख़बर पवे? चए ख़बर पइजी वेंदई पर टे निशानियूं मां थो ॿुधाए छॾियां। हिकिड़ी निशानी वॾे में वॾी इहा हूंदसि जे तोखे मौक़ो मिलई त ॾिसजांइसि ॿिनि कुल्हनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर हूंदसि, लिखियल हूंदसि मुहम्मद रसूलुल्लाह। सभई चओ। ऐं ॿिए नंबर में हदियो पेश कंदेसि त वॾे ख़ुशीअ सां पसंदि कंदो, क़बूल कंदो। जे सदके जो माल पेश कंदेसि त पाण न खाईंदो, मिसकीननि में विरहाईंदो। हज़रत सलमान इहा अलामत निशानी पहिरियों अचण सां मुस्तफ़ा आया। सलमान खे ख़बर पई आहे यहूदी जो ग़ुलाम आहे, यहूदी खां मोकल वठी करे का शइ वठी करे पैगम्बर जे ख़िदमत में पेश थियो आहे। साईं हे सदके जो माल खणी आयो आहे। साईं जन मिसकीननि में विरहायो। वरी 8-15 ॾियारनि खां बाद में वरी सलमान इजाज़त वठी करे वरी पैगम्बर जी ख़िदमत में आयो। साईं हे गिफ्ट खणी आयो आहे, हदियो खणी आयो आहे, तोहफ़ो खणी आयो आहे। चओ न सुभान अल्लाह। साईं जन वॾे ख़ुशीअ सां तोहफ़े खे क़बूल कयो, हदीअ खे क़बूल करे मिसकीननि खे बि विरहाए ॾिनई, पाण बि उन मुतनावल फरमायईं, खाधई। उन वक़्त में ई सम्झी वियो सलमान त जेके यहूदी मूंखे निशानियूं ॾसियूं हूं पकियूं पइजी वयूं, उते ई कलमो भरींदो पियो आहे। पोइ त शर्त शुरू त ॿिया थिया। यहूदी खे ख़बर पई आहे त हज़रत सलमान खे जेको आहे यहूदी ईज़ाए थो, तकलीफ़ थो ॾे। पोइ साईं जन फरमायो सलमान जेको शर्त करई आज़ादीअ जे लाइ वठेसि ऐं क़बूल करेसि। पोइ शर्त क़बूल थियो, ॾोकड़ गॾु थिया। 300 खजनि जे बाग़ हणण जो शर्त यहूदी कयो आहे। वाह मुंहिंजा आका, इहो तुंहिंजो मौजज़ो आहे जो जेके थुड़ जिन खे तुंहिंजा हथ लॻा ऐं खॾे में पिया, पाणी ईंदा विया, थोड़ा सावा थींदा विया, देर न थी आहे, उन ई साल फर झले बीही रहिया। अॼु बि सलमान जो बाग़ मौजूद आहे। यहूदी जे ॾंदे आङुरियूं अची वयूं। हे छा थी वियो? 3-4 सालनि खां पोइ खजी साई थिए, फरे, पोइ बि पथरीली ज़मीन, पोइ बि सभु त खजियूं कोन सायूं थींदियूं। अची बाग़ जी जाखोड़ थो करे, जाचे थो, सभु बाग़ त साओ लॻो पियो आहे। हिक हिक खजीअ खे ॾिसे थो जीअं हाणे चपड़ियूं खजनि कढियूं आहिनि, हा नरजनि पयूं। हीअं ॾिसी ॾिसी समूरनि जी चपड़ियूं निकितल आहिनि, पर हिकिड़ी खजीअ में चपड़ियूं कोन्हनि के। सलमान अञा शर्त में खोटा, शर्त पूरो न आहे, हिकिड़ी खजी रहियल आहे, इन में टाइम लॻंदो। उहा खजी वेचारी उते ई जीअं लॻल हुई त उते ई उगी कोन, मथे उथी कोन, साई हुई पर फर बि कोन झलियो हुई। चए अञा हीअ खजीअ में फ़र्क़ु आहे। पोइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पुछा कई आहे त इहा खजी कंहिं रखी आहे? हज़रत उमर फरमायो आहे सुणा साईं, मां चयोमांनि इहा पर भरी कुंडाई दी खजी खणी सॼे खॾे में सटियो मां। साईं जन फरमाया इहा ई त ॻाल्हि हुई, मां मुहम्मद जा हिन खे हथ न लॻा, जंहिंजे करे खजी फर न कयो आहे। रब्बे काबा जो कसम आहे, पैगम्बर जा हथ जेकॾहिं सहाबी जे लठ खे लॻनि, हालांकि सहाबी रोशनाई जी ॻाल्हि कई, साईं उंधारो ॾाढो आहे, घर कीअं वञा? पैगम्बर पाक उन सहाबी जे लठ खे हथड़ो लगायो आ, लठ बरण शुरू थी वई आ। पैगम्बर जो मौजज़ो आ, मां पैगम्बर जे मौजज़ा ते ॻाल्हायां। अर्ज़ पे कयमि पैगम्बर जा मौजज़ा काफ़ी, पर वॾे में वॾो मौजज़ो, मशहूर ज़माना मौजज़ो न दौर ज़माने में ओ जंहिं मौजज़े जो इनकार अबू जाल बि करे पियो, मेराज वारो हो। हुल हुली विया पर राज खुली विया, अबू जहल वारा भुली विया, अबू जाल वारा चवनि पिया, अकुल ते क्यास कनि पिया, यार ईअं कीअं थी सघंदो आहे जो रातो रात माण्हू महीने जो पंधु करे वरी रातो रात मोटी सघे? ईअं थी न सघंदो, अकुल मने ई नथो सघे पियो। ख़ुदा जो कसम अबू जहल वारा वाए वेला कनि पिया, पर मञण वारा सचार अण ॾिठो ईमान आणनि पिया। इहा ॻाल्हि मथे थी, इहा ॻाल्हि
मथे थी मेराज जो किसो डिगो आ राज ज़ाहिर थी पियो आ मुस्तफ़ा ही त जाइ आ जेका मुझे तारीफ़ का वांदी आ खाली आ आजी आ अज मां अल्लाह जी तारीफ़ कर। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अर्श अज़ीम ते रब जी तारीफ़ में लगी वया एड़ी जामियो माने तारीफ़ कई जो रब करीम के शुक्राने जा जुमला चवना पया अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। चओ न सुभान अल्लाह। हबीब एड़ी तारीफ़ कई जो अज ताईं कंहिं नबी वली न कई। खुदा जी तारीफ़ जो हक़ अदा करे तो मुस्तफ़ा करे वरी मुस्तफ़ा जे तारीफ़ जो हक़ अदा करे तो रब पाण करे। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने मकामी मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। नूरी मखलूक जो सरदार जिब्राइल अमीन भेजी करे चवे तो साईं मां ते हिकिड़ो कदम हला पर सड़ी वेंदा मुंहिंजी इंतहा अवां जी इब्तदा। कई शायर हीअं चयो आ कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंज़िले थी मोहम्मद और खुदा जाने। जिब्राइल के भी खबर ना है तो मुस्तफ़ा केतरो मथे वया केतरो मथे वया केतरो मथे वया। जिब्राइल मीकाइल इसराफील इज़राइल ओ जमी मलाइको इहो ही राज हो इंसान जे पैदा करण जो हो इहो ही राज हो इंसान जे पैदा करण जो इंसानन मझा मां इंसान चूंडिया वरी उन्हनि इंसानन मझा मां मुहम्मद खे चूंडियो आ अज चूंडे मथे खणायो आ घुरायो आ मथे आणायो आ मुस्तफ़ा जी रब सॼो किस्सो वाक़ियो वञी करे पंहिंजे क़ौम उम्मत इंसाननि दुनिया वारनि खे खोले ॿुधाए जाए सम्झाए जाए। हिते भी आयासूं हिते भी आयासूं हिते मुलाक़ात कयूंसीं सवा लख नबियनि सां मिलियासूं नमाज़ूं पढ़ायूंसूं बरकाता नफ़िल हुत पढ़िया हुत पढ़िया हुत पढ़िया हुत पढ़िया कहिड़ी कहिड़ियूं ॻाल्हियूं मां कयां आसमाननि जा सफ़र हलंदा रहिया हलंदे हलंदे सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल भेजी वियो आहे इनकार कंदो पियो आहे साईं अॻिते हिकु विख न वधायां त पर सड़ी वेंदा साईं मुंहिंजी इंतहा अव्हां जी इब्तदा अॼु राज़ खुली वियो पर अबू जहल भुली वियो आहे इहा ॻाल्हि मथे थी। हबीब ॻाल्हि किसो वञी बयान कजां हबीब फरमायो ला युसद्दिकूननी मौला केरु इन ॻाल्हि खे मञींदो केरु इन ॻाल्हि खे मञींदो। सुणा घबराए न के जवान हूंदा जेके परपुट बि मञींदा वञी करे किसे के वाज़ियो कजाए हालांकि ये सूरतुल असरा जूं आयतूं नाज़िल बाद में थियूं पर एतराज़ उथी विया सवाल जवाब अचन पिया सवाल अबू जहल वारा कन पिया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जॾहिं मके पाक जे अंदर मेराज करे मोटी अचे सफ़रनामो पेश कन पिया ॿुधारनि पिया अबू जहल वारा वाए विला करे सवाल एतराज़ कन पिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो जे एतबार नथो अचेव अॼु शाम जे अंदर जेको काफ़िलो वयल हुयो तिजारती मके में अचण वारो आ पहुचण वारो आ उन्हनि खां पुछा कजो जे तव्हां उन्हनि खां पुछा कयो जॾहिं मुंहिंजो उतां क्रास थियो आहे उन्हनि जे उठनि ट्राव खाधो आहे जे इहा ॻाल्हि सही आहे इहा ॻाल्हि उहे साबित कनि मञनि चवनि त वाकई फिलाणी वादी जे अंदर असांजे उठनि ट्राव खाधो आहे त मां मुहम्मद जो इहो सफ़र ज़मीनी सही हिकिड़ो सफ़र ज़मीनी आहे ॿियो आसमानी आहे हिकिड़ो सैर ज़मीनी आहे ज़मीनी सैर जी निशानी मुंहिंजे महबूब फरमा अॼु मके पाक जे अंदरि काफ़िलो तिजारती वयल पहुचण वारो अथव। अबू जहल वारा सारा इंतज़ार में हा ॾिसूं भला इहा ॻाल्हि सची थिए थी। मोबाइल सिस्टम त कोन हो न बाजे राब्तो थिए हुयो मोबाइल हुई
इंतज़ार हो हाओ शाम थी आ काफ़िलो उहो तिजारती शाम खां मोटियो आ। नंढेरा वॾेरा अबू जहल वारा सभु अॻु ॾेई पुछनि पिया ॾियो त ख़बर भला फ़िलाणी जाइ ते तव्हांजो काफ़िलो उठनि ट्राह खाधो को महसूसु कयो का ख़बर पई? चयो भला तव्हांखे कीअं ख़बर पई? काफ़िले जे अमीर चयो ज़िंदगी में कॾहिं उठनि अहिड़ो सफ़र में ट्राह न खाधो हो जेॾो ट्राह इन जाइ ते खाधो। अबू जहल तोखे कीअं ख़बर पई? चयो न तव्हां खां पुछां थो न ॻाल्हि त लॻी वई हा धकु त दिलि खे लॻी वियो पर एॾो ज़िद्दी हो न मञण वारो हो न हा। अबू बकर सिद्दीक़ जो अॻु ॾेई चवे थो अबू बकर भला तूं ॾे ख़बर रातो रात माण्हू मके खां फ़लस्तीन तां थी मोटी अचे थो इहो शहर घुमी वापसि मोटी सघे थो? अबू बकर सिद्दीक़ फरमायो पंधु त महीने जो आहे पर वयो केरु आहे चयो कहे आहे हा। चयो न तूं ॿुधाए चए ॿुधायां बाद में अॻ में इहो ॿुधाए त वयो केरु आहे चयो कहे आहे साईं। मजबूर थी करे अबू जहल राज़ ज़ाहिर कयो ॻाल्हि ज़ाहिर कई आहे छो त अबू बकर सिद्दीक़ अञा मुस्तफ़ा सां मुलाक़ात इन मौक़े ते कोन कई। अबू बकर ॿाहिरों जीअं जो आयो त अबू जहल मुंहं में पइजी वियो इहो साल एतिराज़ उथी पियो आहे। अबू बकर सिद्दीक़ फरमाया अबू जहल जे मुंहिंजे साईं चयो आहे साईं सां मां अञा मिलियो कोन्हे साईं खां ॿुधो कोन्हे पर अबू बकर जो ईमान इहो थी त पर पुट मनियो बीठो थी इन कान क़द क़ाल फहुव सादिकुन जेकॾहिं साईं चयो आहे त सच ई सचो आहे। साईं चयो आहे त सच ई सचो आहे कोन वझ लॻो कोन वारो लॻो कोन अबू बकर खे थेड़े सघियो। वरी अची वफ़द मोकिले एतिराज़ सुवाल भला वियो आहे बैतुल मुक़द्दस जी ॻाल्हि कंदो पियो आहे त बैतुल मुक़द्दस जा ॿुधारे दरवाज़ा दरियूं विंडा शहतीर हा। अबा मूंखां जे कोई सुभाणे पने या सखर में को पुछा करे हितों जो ई हा मुंहिंजो पुराणो यार मौली मोहम्मद उमर बि आयो आहे हा इश्तिहार बि खणी आयो आहे सुभाणे सखर में चए मौली साहब ठीकु आहे असांजे मंगणे जन जे ख़ैरात में जलसे में वाइज़ कई भला मूंखे इहो त सुवाल ॿुधार ओताक में ही वाइज़ ओताक जा भला दरवाज़ा घणा हा भला मस्जिद में भी वेठो हूंदे मस्जिद जूं दरियूं दरवाज़ा घणा हा विंडा घणा हा। मां त उथंदे ई चयो मां चरियो आहे तूं त मां त वाइज़ करणु वियुमि मां तव्हांजे मस्जिद जा शहतीर पिलर विंडा ऐं दरियूं त कोन ॻणणु वियुसि हा चुप त ईअं ई कराईंदोमांसि न। महबूब खां इहो सुवाल कयूं त बैतुल मुक़द्दस जा दरवाज़ा घणा दरियूं घणियूं विंडा घणा हालांकि सुवाल बेजा हो पर हुयो सयूं। साईं जन फरमायो सुवाल त कयूं पर मां थोरो मुंझारो थी पियुमि परेशान थी वियुमि। रब साईं फरमायो हबीब गणती न कर जिब्राइल जी रब्बे करीम वञ मुंहिंजे महबूब खे चओ परेशान न थी निगाह नज़र कर। हिक रिवायात जे अंदर अचे थो त पर्दा हटी विया बैतुल मुक़द्दस साम्हूं अची वियो आहे। ॿी रिवायात जे अंदर अचे थो त बैतुल मुक़द्दस सारो पटजी मुहम्मद करीम जे साम्हूं अची वियो आहे। हीअं मां सम्झायां जीअं अॼुकल्ह मोबाइल टच जे अंदरि तूं दुनिया में सभु शइ ॾिसी सघें थो हाणे बि बैतुल मुक़द्दस तूं हिते सर्च करे ॾिसी सघें थो पियो। ख़ुदा त क़ादिर आहे बैतुल मुक़द्दस मुस्तफ़ा जे साम्हूं अची वियो आहे नक्शो बि अची वञे या सॼो पढ़जी पहुची वञे या बैतुल मुक़द्दस साम्हूं नज़र अची वञे ख़ुदा क़ादिर आहे इन खे ई चइबो आहे जिते इंसान जो अकुल दंग रहिजी वञे ख़ुदा जी कुदरत शुरू थी वञे। मां तो चवां मेराज जो किसो सारो रब जी कुदरत आहे पर मुहम्मद खे रब मौजज़ो ॾिनो आहे। मौजज़ो चइबो बि उनखे आहे जिते सॼी दुनिया आजिज़ थी वञे जे नबीअ जे हथ ते साबित थी पवे ज़ाहिर थी पवे नबीअ जे हथ ते या मौजूदगी में अहिड़ो कमु ज़ाहिर थिए जो सॼी दुनिया हैरान थी वञे ॾंदे आङुरियूं अची वञनि माण्हू आजिज़ थी पवनि न करे सघनि। इंसान जे हवा से खमसा खां ॻाल्हि मथे थी वञे सोच सम्झ खां ॻाल्हि मथे थी वञे इंसान जे ज़ोर खां ॻाल्हि मथे थी वञे इनखे अल्लाह जी कुदरत चइबो आहे नबीअ जो मौजज़ो चइबो आहे ऐं वलीअ जी करामत चइबी आहे न। ऐं मौजज़ो माना अल्लाह जी कुदरत
ख़ुदा जी कुदरत अकुल जे ख़िलाफ़, सम्झो था न, अकुल हिकु ॻाल्हि ते, ख़ुदा जी कुदरत ॿी ॻाल्हि ते।